भिटशाह पीर मोहल्ला जो रहवासी पोरियत मज़दूर मोहम्मद जुमन चौहान काफ़ी महीननि खां वात ऐं गले जे कैंसर में मुब्तला थी वियो आहे। पोरियत कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ सबबि इंतिहाई मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। उन ॾिस में पोरियत जे घर भातियुनि मिसमात आमना चौहान, ज़फ़र चौहान, सैफ अली चौहान, सलमान चौहान ॿुधायो त असांजो वालिद मज़दूरी करे असांजो पेट गुज़र कंदो हो। जॾहिं खां हू बीमार थियो आहे तॾहिं खां असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असां हुन जे इलाज लाइ पंहिंजे घर जो अल तल खपाए छॾियो आहे। हुननि तख जे MNA मखदूम जमील ज़मा, सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा, डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त पोरियत जो सरकारी तौरु इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।